सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी यूनिट 10 सबक 5 त्रिकुंडे जूं कुंडूं एंगल्स ऑफ अ ट्रायंगल। ॾोहटनि ऐं ॾोहटियुनि खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां नाना आबिद। भाउ जेकॾहिं मां तव्हांखे चवां त त्रिकुंडे खे 6 कुंडूं हूंदियूं आहिनि त तव्हां यकीन कंदव? तव्हां चवंदो इहो वरी कीअं थींदो, त्रिकुंडे खे त 3 कुंडूं हूंदियूं आहिनि तॾहिं त त्रिकुंडो आहे। पर अचो त असां ॾिसूं त 6 कुंडूं कीअं हूंदियूं आहिनि। वाक़ई हूंदियूं अथव। हिन महिल स्क्रीन ते असां हिकिड़ो त्रिकुंडो ॾिसी रहिया आहियूं जंहिंमें लीकूं वधायल आहिनि, यानी कुंड जा 3 पासा हिकिड़ी हिकिड़ी साइड ते वधायल आहिनि ऐं कुंडूं ॾेखारियल आहिनि। आमतौर ते असां हिननि कुंडुनि खे त्रिकुंडे जूं कुंडूं चवंदा आहियूं, पर दरअसल में इहे त्रिकुंडे जे अंदरें पासे वारियूं यानी अंदरियूं या इंटीरियर एंगल्स आहिनि। त्रिकुंडे खे इन खां अलावा ॿियूं कुंडूं हूंदियूं आहिनि जेके हिन वधायल लीक जे ॿाहिरां हूंदियूं आहिनि। इन खे असां ॿाहिरियूं कुंडूं चवंदा आहियूं। यानी ही जेके गुलाबी रंग में असां ॾिसी रहिया आहियूं पिंक कलर में, उहे ॿाहिरियूं कुंडियूं या एक्सटीरियर एंगल्स आहिनि। जेकॾहिं असां अंदरियुनि कुंडियुनि खे ABC लिखूं ऐं ॿाहिरियुनि कुंडियुनि खे EFG जा नाला ॾियूं त इंटीरियर एंगल्स जेके थींदा उहे थींदा AB ऐं C ऐं एक्सटीरियर एंगल्स यानी ॿाहिरियूं कुंडियूं थींदियूं EFG। सो अहिड़ी तरह सां ॾिठो त त्रिकुंडे खे सिर्फ़ु अंदरियूं कुंडूं कोन हूंदियूं आहिनि पर ॿाहिरियूं कुंडूं बि हूंदियूं आहिनि। इन्हनि जो पाण में लाॻापो बि हूंदो आहे। त्रिकुंडे जे अंदरियुनि कुंडियुनि जे मापनि जो जोड़ असांखे ख़बर आहे त 180 दर्जा हूंदो आहे, यानी A + B + C = 180 डिग्री। यानी हिन ऐं हिन कुंड जी जोड़ जेको आहे उहो 180 दर्जा थींदो। सो अहिड़ी तरह असां ॾिठो त हिन त्रिकुंडे में A, B ऐं C जे हिननि टिनी कुंडुनि जो जोड़ जेको आहे उहो 180 दर्जा थींदो। पर जेके ॿाहिरियूं कुंडियूं आहिनि यानी E, F ऐं G उहे भला केतिरियूं थींदियूं? अचो त असां हुननि खे ॾिसूं। असां ॾिसी सघूं था त कुंड E जेका आहे उहा कुंड A सां हिकिड़ी सिधी लीक में आहे, यानी इहे ॿई सप्लीमेंट्री कुंडूं आहिनि। अहिड़ी तरह B ऐं F सप्लीमेंट्री कुंडूं आहिनि ऐं C ऐं G बि सप्लीमेंट्री कुंडूं आहिनि जेके हिन लीक ते आहिनि। सो अहिड़ी तरह सां चई सघूं था त हर ॿाहिरीं कुंड ऐं संदसि भर वारी अंदरी कुंड सप्लीमेंट्री एंगल्स हूंदियूं आहिनि। हाणे सप्लीमेंट्री एंगल्स जे पाण में जोड़ असांखे ख़बर आहे, पढ़ी चुका आहियूं पोएं सबक में, त 180 दर्जा हूंदो आहे। उनजे करे असां चई सघूं था त संदनि मापनि जो जोड़ 180 दर्जा हूंदो। यानी AE हुजे, BF हुजे या C ऐं G हुजे, इन्हनि कुंडुनि जे माप जो जोड़ 180 दर्जा हूंदो। यानी A + E बि 180 आहे, B + F बि 180 आहे ऐं C + G बि 180 दर्जा आहे। सो अहिड़ी तरह सां जेकॾहिं ॾिसंदासीं हिननि टिनी खे असां एड कयूं पाण में A, E, B, F ऐं C जे सम्स खे, यानी हिननि खे असां जेकॾहिं पाण में जोड़ियूं त असांखे मिलंदो हिते A + B + C ऐं +E + F + G। यानी हिकिड़ी ब्रैकेट में जेकॾहिं हीअ लिखूं ऐं ॿी ब्रैकेट में हीअ लिखूं, हिन पासे असांखे मिलंदो 180 वाधू 180 वाधू 180 उहो बराबरि थींदो 540 जे। हाणे असांखे ख़बर आहे त A + B + C जेको आहे उहो केतिरो आहे? 180। सो हिन जी जाते असां जेकॾहिं जी अलजबरा खे सॉल्व कंदा आहियूं, हिन जी जाते असां 180 लिखूं त असांखे मिलंदो 180 + E + F + G बराबरि थींदो 540 जे। हाणे असां वटि E + F + G अननोन आहे, उनखे हासिलु करणो आहे। ईअं सम्झो त हिकिड़ी वॾी एक्स आहे। इन एक्स खे मालूम करण लाइ असांखे छा करिणो पवंदो? 180 खे हेॾे शिफ्ट करिणो पवंदो। हेॾे शिफ्ट करणु थींदो त उहो थी वेंदो माइनस में, यानी असां वटि थींदो E + F + G = 540 - 180 = 360। सो हिन मां असां छा नतीजो अखज़ कंदासीं त E + F + G, E + F + G इहो आहिनि ॿई टई ॿाहिरियूं कुंडूं, यानी इन्हनि ॿाहिरियुनि कुंडुनि जो जोड़ जेको आहे उहो 360 दर्जा थींदो। त्रिकुंडे जे ॿाहिरियुनि कुंडुनि जे मापनि जो जोड़ 360 दर्जा हूंदो आहे। इहो नतीजो असां हासिलु कयो, यानी E + F + G = 360। अचो त असां हिकिड़ी ॿी दिलचस्प ॻाल्हि ॾिसूं। असांखे ख़बर आहे त A + C जेके ॿाहिरीं ऐं अंदरी कुंड आहे भर वारियूं, उन्हनि जो जोड़ 180 आहे, छो त सप्लीमेंट्री एंगल्स आहिनि। असांखे इहो ख़बर आहे त त्रिकुंडे जे सभिनी अंदरियुनि कुंडुनि जो जोड़ 180 हूंदो आहे। सो A + B + C बि 180 आहे, छो त हीअ ॿई 180 आहिनि। हुनजे करे असां चई सघूं था त A + E बराबरि आहे A + B + C जे, यानी A + E बराबरि आहे A + B + C जे। हाणे
असां वटि ए जेको आहे उहो ॿिन्ही पासे आहे, उन कामन खे असां कटे सघूं था, हिनखे ऐं हिनखे पाण में हिक ॿिए सां कटे छॾींदासीं। त बाक़ी मूं वटि छा बचंदो, हिते बचंदो ई, हिते बी प्लस सी। ई बराबरि आहे बी प्लस सी जे, यानी ही ई जेको आहे उहो बराबरि आहे पी प्लस सी जे। यानी मां चई सघां थो त जेका ॿाहिरीं कुंड आहे उहा आहे बराबरि जोड़ जे उनजे मुखालिफ़ रुख में जेके अंदरूं कुंडूं आहिनि उन्हनि जे। अहिड़ी तरह जेको आहे कुंड एफ आहे उहा ए प्लस सी जे बराबरि थींदी, ऐं कुंड जी जेका आहे उहा ए प्लस बी जे जोड़ जे बराबरि थींदी। यानी टिकुंडे जे ॿाहिरीं कुंडुनि जी माप संदसि मुखालिफ़ अंदरियुनि कुंडुनि जे जोड़ जेतिरी हूंदी आहे। यानी E इज़ इक्वल टू बी प्लस सी, एफ इज़ इक्वल टू ए प्लस सी ऐं G इज़ इक्वल टू ए प्लस बी। सो अहिड़ी तरह असां टिकुंडे जे कुंडुनि जे मुतलिक़ काफ़ी दिलचस्प मालूमात हासिल करे वरिती, जेका असां हाणे समराइज़ कंदासीं। सभिनी खां पहिरीं असांखे ख़बर आहे टिकुंडे जे अंदरनि कुंडुनि जे मापनि जो जोड़ 180 दर्जा हूंदो आहे, यानी ए प्लस बी प्लस सी जेको आहे शिकिल में उहे 180 थींदा। ॿी मालूमात असां हासिल कई त हर ॿाहिरीं कुंड ऐं संदसि भर वारी अंदरी कुंड यानी सप्लीमेंट्री कुंड हूंदियूं आहिनि। ॿाहिरीं ऐं अंदरी जेके आहिनि सप्लीमेंट्री कुंड हूंदियूं आहिनि, संदसि मापनि जो जोड़ 180 दर्जा हूंदो आहे। यानी ए प्लस ई हुजे उहो बि 180 थींदो, बी प्लस एफ बि 180 हूंदो ऐं सी प्लस जे बि 180 हूंदो। टी शइ असां जेका मालूम कई त टिकुंडे जे ॿाहिरिनि कुंडुनि जे मापनि जो जोड़ 360 दर्जा हूंदो आहे, यानी ई प्लस एफ प्लस जी बराबरि आहे 360 जे। चौथी ॻाल्हि, टिकुंडे जे सभिनी अंदरियुनि ऐं ॿाहिरियुनि कुंडुनि जे मापनि जो जोड़ 540 दर्जा हूंदो आहे, यानी जेकॾहिं सभु कुंडूं पाण में जोड़ कयां ए प्लस बी प्लस सी प्लस ई प्लस एफ प्लस जी इज़ इक्वल टू 540, इहो आहे 180 प्लस 360 जे बराबरि। टिकुंडे जे ॿाहिरियुनि कुंडुनि जी माप संदसि मुखालिफ़ अंदरियुनि कुंडुनि जे जोड़ जेतिरी हूंदी आहे, यानी ई इज़ इक्वल टू बी प्लस सी, एफ इज़ इक्वल टू ए प्लस सी ऐं जी इज़ इक्वल टू ए प्लस बी। पर ही सभु फार्मूला जंहिंखे चइजे या इक्वेशन्स चइजे जेके आहिनि हिन जे बेस्ड आहिनि कुंडुनि जे हिननि ख़ासियतुनि जे। इहे असांखे यादि रखणु ज़रूरी आहे, छो त असांखे इहे मुख़्तलिफ़ हिसाब हल करण में मदद ॾींदा आहिनि। अचो त हाणे असां इन मालूमात खे इस्तेमालु करे एक्सरसाइज़ 10.1 जो क्वेश्चन 7 पार्ट 2 कयूं। फाइंड मेजरमेंट ऑफ द अननोन एंगल्स इन द फॉलोइंग ट्राइंगल। असांखे हिकिड़ो ट्राइंगल ॾिनल आहे पी क्यू आर, जंहिंमें सिर्फ़ु हिकिड़ी कुंड ख़बर आहे, उहा 62 दर्जा आहे। उन खां पोइ लीक पी आर खे वधाए एस ताईं खणी विया आहिनि ऐं क्यू आर खे वधाए हिकिड़ी साइड खे टी ताईं अॻियां खणी विया आहिनि, ऐं उन्हनि जेका पाण में कटे कुंड ठाही आहे उहा 38 डिग्री जी आहे। हाणे जेकॾहिं असां हिनखे सॉल्व करणु शुरू कयूं त असां सभिनी खां पहिरीं ॾिसंदासीं त हिन में जेके लीक पी एस आहे ऐं क्यू टी आहिनि, इहे पाण में हिक ॿिए खे कटनि थियूं नुक़्ते आर ते। ऐं जॾहिं बि ॿ सिधियूं लिकूं पाण में हिक ॿिए खे कटींदियूं आहिनि या शुआ पाण में कटींदा आहिनि त उहे अपोज़िट एंगल्स ठाहींदियूं आहिनि, यानी कुंड एस आर टी ऐं कुंड पी आर क्यू उहे अपोज़िट एंगल्स आहिनि, ऐं अहिड़ी तरह पी आर टी ऐं क्यू आर एस बि अपोज़िट एंगल्स आहिनि। हाणे कुंडुनि खे मां एतिरा डिघा नाला ॾींदुसि ऐं घड़ी घड़ी नाला वठंदुसि त मुश्किल थींदी, सो अचो त मां पहिरीं हिननि कुंडुनि खे नाला ॾियां। ए, हिनखे बी नालो ॾिनमि, हिनखे सी, हिनखे डी, हिनखे ई चयुमि ऐं हिनखे एफ चयुमि। हाणे जॾहिं ए बी सी डी ई एफ चवंदुसि त चवणु सवलो थींदो। हाणे ए ऐं डी असां वटि ख़बर आहे त अपोज़िट एंगल्स आहिनि जेके पाण में बराबरि थींदियूं। सो मां लिखंदुसि त ए ऐं डी अपोज़िट एंगल्स आहिनि, उन जे करे मेजर ऑफ डी इज़ इक्वल टू मेजर ऑफ ए इज़ इक्वल टू 38 डिग्रीज़। उन खां पोइ ख़बर आहे त डी ई एफ जेके आहिनि अंदरियूं कुंडूं, उन्हनि जो कुंड टोटल 180 थींदो आहे। हिते डी ऐं ई जी वैल्यू लिखंदुसि त मूंखे ई ख़बर आहे, डी ख़बर पइजी वई त 38 प्लस 62 प्लस एफ इज़ इक्वल टू 180। इनखे सॉल्व कंदुसि त एफ इज़ इक्वल टू 180 माइनस 100 इज़ इक्वल टू 80, छो त 62 प्लस 38 100 थींदो आहे। उन खां पोइ मूंखे ख़बर आहे त ए प्लस बी इज़ इक्वल टू 180, उन जे करे बी इज़ इक्वल टू 180 माइनस 38 इज़ इक्वल टू 142। अहिड़ी तरह मूंखे कुंड बी जी बि माप ख़बर पइजी वई। भला कुंड सी केतिरी थींदी?
असांखे ख़बर आहे त कुंड सी जेका आहे उहा कुंड बी जेतिरी थींदी, छो त इहे ॿई अपोज़िट एंगल्स आहिनि। उनजे करे कुंड सी जी बि माप 142 थींदी। ॿारो इन ते असां पंहिंजे अॼोके सबक़ जी पुॼाणी था कयूं। नाना आबिद खे इजाज़त ॾियो, वरी ॿिए सबक़ में मिलंदासीं। पर वेंदे वेंदे इहो न विसारिजो त तव्हां हिन चैनल जे बारे में ऐं सिंध ऑनलाइन स्कूल जे बारे में पंहिंजनि दोस्तनि, साथियुनि ऐं ॿियनि शागिर्दनि खे ॿुधायो, जीअं उहे बि हिन मां लाभ हासिलु करे सघनि। नाना आबिद खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।